अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे अमर जलील। काज़ी अब्दुल जलील उर्फ़ अमर जलील जो जनम रोड़ी शहर में 8 नवंबर 1936 में थियो। अमर जलील सिंधी अदब में हेठियां कम कया। हाणे कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि? रूह रियाण, बादल, दिल जी दुनिया, जॾहिं मां न हूंदुसि, दिल जी दुनिया, जॾहिं मां न हूंदुसि, तारीख़ जो कफ़न, मुंहिंजो ॾस आसमान खां पुछ, टियों वजूद, सिंध मुंहिंजे साह में, रुञ, आदम जी माउ, रनिंग कोट जो खज़ानो, नेठि गूंगे ॻाल्हायो ऐं बेशुमार ॿिया। अमर जलील जी सभ खां वॾी खूबी रूमानियत सां गॾु समाजी हक़ीक़त नगारी आहे। तो दोस्तों जेको अमर जलील जिन टॉपिक्स ते लिखियो आहे उन में जेको पहिरियों आहे त जेको आहे समाजी जेके बुरायूं आहिनि, समाजी जेके मसइला आहिनि उन्हनि ते। अमर जलील जी कहाणियुनि में औरत सां मोहबत जी फ़िलासफ़ी सचे इश्क ते मबनी आहे। हू लाहासिल मोहबतनि जो अमीन हो। हू उन औरत सां अबदी मोहबत करे थो ऐं विछोड़ो संदसि मुक़दर आहे। अमर जलील पंहिंजी हिकिड़ी कहाणी हिकु दिलि जे अकेलाई में लाज़वाल मोहबत लाइ चयो अथसि त तूं विसारण जी ॻाल्हि करी थी, मां मरी पवां, नरगिस ऐं मुअनि जो दड़ो थी पवां ऐं अॼु खां 5000 साल पोइ मुंहिंजे लाश मां तुंहिंजी यादि जो खंडर कोटरे कढंदा। दोस्तों ये ॾिसो त हू लाज़वाल मोहबत में माना 5000 साल पुराणे बि अॼु अगरि मुंहिंजी अखियुनि मां ॾिठो वञे, मुंहिंजे अंदर में ॾिठो वञे, पोइ बि मुंहिंजे अंदर में तुंहिंजी यादि जा जेके आहिनि खंडर हूंदा। त लाज़वाल मोहबत। अमर जलील जी कहाणियुनि में रूमानियत खां सवाइ सिंध जी समाजी, सियासी, मज़हबी ऐं इक़्तिसादी मसइलनि जी अकासी मिले थी। बुख, बेरोज़गारी, गुरबत, ॾाढ, नफ़रतूं, अदावतूं, वीसा घातियूं वग़ैरह हुन जा मौज़ू हूंदा आहिनि। संदसि कहाणी मुंहिंजो पुटु मेहदी में हुन हेठें तबिके जे हिकु किरदार खे ॾेखारियो आहे। पुलिस खे रिश्वत न ॾियण करे हुन खे अख़बारूं नथियूं विकिणाइण ॾिनियूं वञनि। अमर जलील पंहिंजी कहाणी। दोस्तों अमर जलील जो अगरि तव्हां कहाणी पढ़ंदव न तव्हांखे हिकिड़ी आम सादी ॿोली नज़र ईंदी ऐं तव्हांखे ईअं लॻंदो कोई उन्हनि जा किरदार ईअं आम घुमंदड़ फिरंदड़ माण्हू नज़र ईंदा। अमर जलील पंहिंजी कहाणी लहंदड़ सिज वधंदड़ पाछा में वॾेरे जे कुधनि कमनि जी अकासी कई आहे। ख़बर अथई केरु आंदी अथमि, पहलवान अञा बि अॻिते वधियो, चयाईं पंजाब जो दाणो आंदो अथमि, गुज़िरियल महीने दाता जी दरबार ते नची हुई त सॼो पंजाब कदमनि में हुअसि, पर तंहिं हूंदे बि पंजाबियुनि क़दुरु न कयसि। रब जो कसम आहे अहिड़नि दाणनि जो क़दुरु सिर्फ़ु सिंध में आहे। त दोस्तों ही तव्हांखे हिकु जेको आहे कमदार जी ॿोली जो ई लॻंदो। त इन खां अलावा बहसियत ड्रामा निगार, अमर जलील जो पहिरियों ड्रामो ऊंदा ऐं रोशनी टीवी लाइ हो जेको कराची सेंटर तां 1970 में टेलीकास्ट थियो। अमर जलील जे ॿियनि ड्रामनि में सॼण सफ़र हलिया, ज़ख़म ज़िंदगी जा, हूंदा से हयात, ईद थी वई, दोज़ख, मिटी जा माण्हू वग़ैरह शामिल आहे। त दोस्तों ही हुयो जेको आहे डॉक्टर अमर जलील जी जेको आहे पंहिंजो ज़िंदगी ते ऐं उन जा जेके कम आहिनि हुन लाइ। अच्छा, हिकु अञा इनखे वधाईंदा हलूं त उन जूं जेके उनजे लिखणनि जूं ख़ूबियूं आहिनि उहो ई आहिनि। अमर जलील मौजूदा दौर जे अफ़साननि निगारनि में हिकु मुमताज़ हैसियत रखे थो। संदसि पढ़ंदड़नि जो हल्को तमामु वसी आहे। मौज़ू, अमर जलील जी कहाणियुनि जा मौज़ू समाजी हक़ीक़तनि तां ख़यल हूंदा आहिनि। मसइलनि बुख, बेरोज़गारी, क़ौमियत, ॾाढायूं, मुसीबतूं, नफ़रतूं, दुश्मनियूं वग़ैरह। किरदार निगारी, अमर जलील जा किरदार आम माण्हू हूंदा आहिनि। उहे इंसान खे हर हंधि घुमंदा फिरंदा नज़र अचनि था। पुलिस राति मां हिकु टुकड़ो मुलाइज़ा फरमायो, यार गॾा वारा मूं आहिस्ते चयो, मुंहिंजी पघार ज़रे घटि 2.5 रुपया आहे। छेला ॿिनि 2.5 रुपयनि जो लूसण खाईंदा त पोइ मुंहिंजा ॿार छा खाईंदा? तुंहिंजा ॿार बि लूसण खाईंदा। गॾा वारे वराणियो ऐं टहक ॾेई खिलण लॻो। ॿोली, अमर जलील जी ॿोली बि आम माण्हुनि वारी आहे। उन में वॾा वॾा अदबी लफ़्ज़ ऐं मसनूई जुमिला न हूंदा आहिनि। साईं, मां कद में बंदूक खां नंढो आहियां, महिरबानी करे मूंखे पिस्तौल सां परेड कराईंदा कयो, चरबटा नर्स। दोस्तों हिन मां तव्हांखे फील थींदो त माना संदन जेका ॿोली आहे उहा तमामु हिकिड़ी आम सादी ऐं इहा आहे आम माण्हुनि जी ॿोली आहे। रुमानियत, संदसि कहाणियुनि में रुमानियत बि आला दर्जे जी आहे। अमर जलील कहाणियुनि में रोमान सिर्फ़ु इन लाइ शामिलु करे थो त जीअं पढ़ंदड़ पढ़ंदो रहे ऐं ज़िंदगी जी तिलक हक़ीक़तनि खां घबराइजी न वञे। न त अमर जलील बुनियादी तौर ते रुमानवी अफ़साना निगार न आहे, हक़ीक़त पसंदी।
अमर जलील एक बाशऊर अफ़साना निगार आहे। हू समाज जे गंदगियनि खां चङी तरह वाक़ुफ़ु हुजण सां गॾु इंसान जे दर्द ऐं पीड़ाउ जो बि भरपूर अहसासु रखे थो। हू जेकी ॾिसे थो उनखे लिखे थो, जेको महसूसु करे थो असांखे बि महसूसु कराए थो। त दोस्तो, अगरि अमर जलील ते अगरि असांजो सुवालु अची वञे थो त उन में असां पहिरियां त उन्हनि जो जेको आहे तारुफ़ लिखंदासीं, असल नालो लिखंदासीं, किथे जा हुआ, रोड़ी में जा हुआ, इहे सॼो कुझु लिखी करे उन खां अलावा उन्हनि जा जेके मशहूरु किताब लिखंदासीं। वरी मशहूरु किताब लिखण खां पोइ उन्हनि जी जेका आहे न, उन्हनि जी लिखण जी फ़नी ख़ूबियुनि ते ॻाल्हाईंदासीं। त उन्हनि जा जेके मौज़ू, संदनि लिखण जा मौज़ू, संदनि ॿोली में रुमानियत, संदनि लिखणीअ में हक़ीक़त पसंदी, इहे सभु लिखंदासीं ऐं उन्हनि खे मिसालनि सां प्रूफ कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल असां लिखूं था त ॿोली, संदनि ॿोली आम सादी आहे, त उन मां जीअं पुलिसरात मां असां लिखियोसीं या लहंदड़ सिध वधंदड़ पाछा मां असां हिकिड़ो टुकड़ो ॾिठोसीं, त उहो लिखी असां पंहिंजे जवाब खे हिकिड़ो माना सॉलिडिफाई कंदासीं, उनखे आर्गुमेंट सां स्ट्रेंथन कंदासीं, उनखे मज़बूत बणाईंदासीं। सो इन हवाले सां, इन तरीक़े सां हिकिड़ो तव्हां सुठो जवाबु जेको आहे डेवलप करे सघो था। सो उमेदु आहे त हीउ लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर सां गॾु। थैंक यू।